बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट कामरान खेड़ो टंडो हैदर शहर में साफ़को ऑक्सीजन आरडीसीसी के ताउन सां कानून जे जायज़ इंसाफ़ जी रसाई लाइ थिएटर प्रोग्राम थी गुज़रियो। ख़बर मूजिब साफ़को ऑक्सीजन ऐं आरडीसीसी जे ताउन सां टंडो हैदर में कानून जे बहितर रसाई ऐं इंसाननि जे जायज़ हक़ूक़नि लाइ मुल्क थिएटर पारां कानून जी ॼाण लाइ हिकु ड्रामो पेश कयो वियो, जॾहिं त अहिड़ो प्रोजेक्ट हैदराबाद तालुके ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कयो पियो वञे। हलाईंदासीं, ठीकु आहे न। हे ड्रामो को इहो कोन्हे त पाण ॾिसी ताड़ी वॼाए हलिया वञूं। हे ड्रामो ॾिसी उन ते पाण खे सोच वीचार करिणो आहे त हिन ड्रामे में जेके न अदियुनि भेनरुनि भाइरनि ॻाल्हि कई आहे, छा इहा असांजे ज़िंदगीअ सां किथे न किथे जुड़े थी नथी जुड़े, छा इन ॻाल्हि जो असांजे ज़िंदगीअ में को किरदारु आहे या न। त पाण जे ज़िंदगीअ सां जुड़ियल कुझु ॻाल्हियूं खणी हिन ड्रामे में आया आहियूं। पाण खे इहा गौर सां ॿुधणियूं आहिनि, पाण में नाहे ॻाल्हाइणो। मोबाइलूं जंहिं वटि आहिनि उहो साइलेंट ते करे रखी छॾीनि खीसे में। जॾहिं त प्रोग्राम जी अॻुवाणी आरडीसीसी अॻुवान मुमताज़ कुरूरी ऐं बाख़्तियारनि जे मेंबरनि कई। थिएटर में इंसाफ़ जी रसाई ऐं थींदड़ मसइलनि बाबति थिएटर प्रोग्राम वसीले उजागर कयो वियो। जीअं प्रोग्राम में टंडे हैदर ऐं हर पासे में रहंदड़ माण्हुनि जी बि वॾी शिरकत कई।